हिते अफ़सोसनाक ख़बर आहे। अवां सां शेयर करियूं पिया काज़ी अहमद खां नवाब वली मोहम्मद स्टाफ ते मोटरसाइकिल जी टक्कर में हिकु ॼणो फोत थी वियो आहे। हादसे सबबि हारून रिंद ज़ख़्मी थियो। खेसि अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे हुन दम धणीअ हवाले कयो। अवां खे आगाह कयूं पिया, जंहिंखे ज़रूरी कार्रवाई बाद फोती जो मर्द वारसनि हवाले कयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर करियूं पिया काज़ी अहमद खां नवाब वली मोहम्मद स्टाफ ते मोटरसाइकिल जी टक्कर में हिकु ॼणो फोत थी वियो आहे। हादसे सबबि हारून रिंद ज़ख़्मी थियो। खेसि अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे हुन दम धणीअ हवाले कयो। ज़रूरी कार्रवाई बाद फोती जो मर्द वारसनि हवाले कयो वियो। मर्द घर पहुचाइण ते घर में सोग वारी सूरत हाल छाइजी वई। अवां खे आगाह कयूं पिया काज़ी अहमद खां नवाब वली मोहम्मद स्टाफ ते मोटरसाइकिल जी टक्कर में हिकु ॼणो फोत थी वियो। हादसे सबबि हारून रिंद ज़ख़्मी थियो। खेसि अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे हुन दम धणीअ हवाले कयो। ज़रूरी कार्रवाई बाद फोती जो मर्द वारसनि हवाले कयो वियो। मर्द घर पहुचाइण ते सोग वारी सूरत हाल छाइजी वई। अवां खे आगाह कयूं पिया काज़ी अहमद खां नवाब वली मोहम्मद स्टाफ ते मोटरसाइकिल जी टक्कर में हिकु ॼणो फोत थी वियो। हादसे सबबि हारून रिंद ज़ख़्मी थियो हो। खेसि अस्पताल मुंतक़िल कयो, जिथे हुन दम धणीअ हवाले कयो। ज़रूरी कार्रवाई बाद फोती जो मर्द वारसनि हवाले कयो वियो। मर्द घर पहुचाइण ते सोग वारी सूरत हाल छाइजी वई।